जी नाज़िर, ब्रेक खां पोइ फिर ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। अॼु जेको पीपल्स पार्टी जो इजलास थियो या सिंध एपेक्स कमेटी जो इजलास थियो, उन में बि अमन मान वारी जेका सूरत हाल आहे उन ते गौर वीचार कयो वियो आहे। ख़ासि तौर ते जेके परॾेही हिते रहियल आहिनि उन्हनि खे अमन मान जे हवाले सां इंतिहाई अहम मामिलो करार ॾिनो वियो आहे। अहिड़ी रीति जेकॾहिं ॾिसूं था त गुज़िरियल ॾींहं जेको बल्कि 2 ॾींहंनि ताईं जेको जारी रहंदड़ क़ौमी सलामती कमेटी जो इजलास आहे उहो बि काफ़ी अहमियत जोॻो आहे, छाकाणि त उन में बि मुल्क में ताज़ो जेका दहशतगर्दी जी लहर आहे उन ते काफ़ी गौर वीचार कयो वियो ऐं ॿुधायो पियो त फ़ैसिलो इहो कयो वियो आहे त ज़ीरो टॉलरेंस हूंदी दहशतगर्दनि जे हवाले सां ऐं उन्हनि खे का बि माफ़ी न मिलंदी ऐं TTP जे हवाले सां इहो चयो वियो आहे त जेसि ताईं उहे हथियार फिटा नथा कनि उन्हनि सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। ॿिए पासे जेकॾहिं ॾिसूं था त पाबंदी मिलियल तनज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान उन मौजूदा जेका इतिहादी हुकूमत आहे उन जेका क़यादत आहे उन्हनि ते हमलनि जी धमकी बि ॾिनी आहे। सो उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं तज़िया निगार समीर मंदरो साहब जेके आहिनि उहे हींअर असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। समीर मंदरो साहब, वॾी महिरबानी असांखे वक़्तु ॾिनो। कीअं ॾिसो समीर साहब, हिकु भेरो ॿीहर असीं ॾिसूं था त TTP जूं जेके कारवायूं आहिनि उहे पाकिस्तान में तेज़ थींदे नज़र पियूं अचनि ऐं तक़रीबन 4 सूबनि में उन्हनि जूं कारवायूं हलनि पियूं ऐं हाणे त बाज़ाब्ता तौर ते हू धमकियूं पई ॾे। इहा जेका पाबंदी मिलियल तनज़ीम आहे त पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे या जेका मौजूदा ही इतिहाद आहे उन जी क़यादत आहे उन्हनि खे हू टारगेट करे सघनि था। महिरबानी नसीर साहब, इहो त पहिरीं दफ़ा थियो आहे त TTP जे तरफ़ां पाकिस्तान मुस्लिम लीग खे जेका धमकी मिली आहे ऐं खुलम खुला ॿिन्हिनि पार्टीज़ पीपल्स पार्टी खे त अॻे ई धमकी ॾींदा रहिया आहिनि, उन्हनि सां त हीअ अॻ में ई आहिनि, पर नून लीग ऐं पीपल्स पार्टी खे हिकु तरफ़ माना हिकु ई टाइम ते धमकियूं ॾियणु इन्हनि जो मतिलबु इहो आहे त हू हाणे काफ़ी हद ताईं पेनिट्रेट करे चुका आहिनि। ख़ासि तौर ते जेके KPK वारा एरियाज़ आहिनि या इवन कराची मंझि बि उहे थी सघनि था, मौजूदगी उन्हनि जी थी सघे थी। पर जेको एनालिसिस आहे हिननि जे हवाले सां, छो त जॾहिं हीअ धमकियूं ॾींदा आहिनि त उनखां अॻु में हिकिड़ी वॾे क़िस्म जूं कार्रवायूं कंदा रहिया आहिनि हमेशह। माज़ी में ॾिसंदव त हमेशह वॾियूं कार्रवायूं करे ऐं उन खां पोइ उन धमकीअ जो असरु वधीक रहंदो आहे। हिन वक़्तु जेको हिकिड़ी तब्दीली आहे उहा इहा आहे त हिननि जेके हिन वक़्तु कार्रवायूं कयूं आहिनि उहे के वॾे क़िस्म जा पंहिंजा टारगेट अचीव न करे सघिया आहिनि ऐं जेके हिननि शयुनि ते नज़र वधीक रखनि था उन मुताबिक़ हिननि जो जेको नंबर ऑफ जेके हिननि जा एक्टिविस्ट आहिनि उहो बि तमामु घटिजी वियो आहे। छो त जेका इंटेलिजेंस आहे उन हिननि खे काफ़ी हद तक लिमिटेड करे छॾियो आहे। हाणे उन्हनि जी जेकॾहिं तादाद घटि आहे, माना मिसाल तौर ते हिकिड़ो इंडिपेंडेंट हिकिड़ो अंदाज़ो आहे त उहो 5000 खां 6000 ताईं हिननि जा माण्हू थी सघनि था पूरे मुल्क मंझि ऐं उन्हनि जी जेका ख़ासि तौर ते उन्हनि ताईं जेका एक्सप्लोसिव मटीरियल आहे उन्हनि जी एक्सेस आहे उहा घटिजी आहे ऐं एम्यूनेशन आहे उहो घटिजी आहे ऐं उनखां वॾे में वॾो जेको प्रॉब्लम आहे उहो इहो आहे, ही जेका तनज़ीम फेस करे पई TTP उहो इहो त उन्हनि जी फाइनेंसिंग तमामु लिमिटेड थी चुकी आहे। इन ई करे फाइनेंसिंग लिमिटेड हुअण जे करे हू के वॾा टारगेट अचीव न पिया करे सघनि, न ई वरी हू पंहिंजी जेका आहे ऑर्गेनाइज़ेशनल जेको सेटअप जेको इंटरनल हमेशह हुननि जो रहियो आहे उहो वधाए सघिया आहिनि। सो ही धमकियूं त आहिनि डेफिनेटली, माना ॿिन्ही पॉलिटिकल वॾी पाकिस्तान जी वॾी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जे लाइ वॾो हिकिड़ो आहे प्रॉब्लम आहे। पर जेका मुंहिंजी हिननि पार्टी जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन हिसाब सां उन्हनि में को डपु ख़ासि कोन्हे, जीअं अॻे TTP जेको ख़ौफ़ हूंदो उहो कोन्हे ऐं उहो सम्झनि था त जेके बि इदारा आहिनि उहे ॾाढा मुनज़म आहिनि ऐं उहे मुनज़म कार्रवायूं करे इन्हनि जा जेके बाक़ी जेके बचियल ठिकाणा बि आहिनि ऐं उहो आइडेंटिफाइड आहिनि, ईअं बि न आहे त न आहिनि, आइडेंटिफाइड आहिनि। ही जेके इंडिविजुअली तौर ते के वॾनि शहरनि में लिकियल आहिनि या उहे एरिया जेके नोगो एरियाज़ आहिनि हिन वक़्त ताईं उते लिकियल उतां खां ॿाहिरि निकिरण में उनखे थोरो टाइम लॻंदो। सही त जेकॾहिं सही था चओ ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे, उनजो चवणु आहे त दहशतगर्दनि जे हवाले सां उन जेका पॉलिसी आहे उहा उन ते हू क़ाइमु रहंदा, उन में का तब्दीली न ईंदी। बहरहाल जेकॾहिं असीं ॾिसूं था जॾहिं बि इलेक्शन ईयर हूंदो आहे ख़ासि तौर ते त अहिड़े क़िस्म जूं कारवायूं वधी वेंदियूं आहिनि। 2013 वारी इलेक्शन अव्हांखे ख़बर आहे त यूसुफ ज़कीलानी साहिब जे पुट खे अगवा कयो वियो या ANP जी पूरी क़यादत ते जीअं हमला थिया, पीपल्स पार्टी ANP ऐं ॿियनि खे त चूंड मुहिम हलाइण न ॾिनी वई। पंजाब हुजे, KPK हुजे, बलोचिस्तान में वारदातूं थियूं ऐं 2018 में बि कुझु वाक़िया थिया। सो हाणे बि हिन साल खे इलेक्शन ईयर करार ॾिनो पियो वञे त किथे ही इन्हनि जो सरगर्म थियणु असीं इलेक्शन सां रिलेट करे सघूं था त उन्हनि पार्टियुनि खे महदूद कजे तॾहिं हू इलेक्शन मुहिम बि न हलाए सघनि।
ॾिसो उन वक़्तु 2013-2018 जी जेके इलेक्शन्स हुयूं उन में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे ऐं 2023 वारे इलेक्शन में वॾो फ़र्क़ु आहे त उन टाइम ते इस्टेब्लिशमेंट घटि में घटि हिननि सां गॾु कोन हुई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि नंबर ॿी ॻाल्हि इहा हुई त उन वक़्तु मूं तव्हांखे जी पहिरीं अर्ज़ु कयुमि त उन टाइम ते टीटीपी तमामु घणी मज़बूत हुई ऐं उन ताईं पहुचण ई माना जेके इदारा हुया सिक्योरिटी इदारा उन्हनि जे लाइ पहुचणु ॾाढो मुश्किल हुयो। हाणे माना हिननि 9 सालनि में जे हू तमामु घणो उन्हनि खे कंट्रोल करण में कामयाबु थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां पियो हीअ माना सफ़ा हिकिड़ो अहिड़ो एनालिसिस आहे जंहिं हिसाब सां असां चई सघूं था त टीटीपी हिकिड़े महदूद पॉकेट्स में अची वई आहे हाणे। सो इन जे लाइ इहे अगवा करण वारा वाक़िया या इन क़िस्म जो जेको कार्रवायूं हुयूं उहे ऑलमोस्ट नामुमकिन आहिनि। सही पर जेकॾहिं ॾिसूं था त हींअर ताईं वधि खां जेको मुतासिर थींदड़ सूबो आहे उहो आहे ख़ैबर पख्तूनख्वा। ॿिए पासे वरी जेकॾहिं ॾिसूं था त उतां जेका हुकूमत आहे उन्हनि जो जेको सॉफ्ट कॉर्नर आहे स्टिल जेको चयो थो वञे टीटीपी जे हवाले सां या ॿिया जेके दहशतगर्द धड़ा आहिनि बिलाल भुट्टो ज़रदारी एतिरे ताईं चयो आहे त उन्हनि खे फाइनेंसिंग थिए पई। माज़ी में असां ॾिठोसीं अकोड़ा खटक जो उहो मदरसो जिते बेनज़ीर साहिबा जी शहादत लाइ मनसूबाबंदी थी KPK हुकूमत सरकारी तौर ते बजट में उन्हनि लाइ ईयरली ग्रांट मंज़ूर कई। सो इहो हिकिड़ो नरम गोशो PTI जो रहियो था। ख़ान साहब एतिरे ते चयो त कतर में जेकॾहिं तालिबान सां ॻाल्हियुनि लाइ ऑफिस खुली सघे थी त वाई नॉट इस्लामाबाद। बिल्कुलु सही आहे बिल्कुलु सही आहे पर आउं जेका ॻाल्हि कयां पोइ इहा आहे त जेके मेन सूबा हिननि ॿिनि पार्टीज़ जे लाइ आहिनि उहो आहे पंजाब या सिंध आहे जी। एटलीस्ट इन्हनि खे इते ख़तरो न आहे ऐं माना इलेक्शन्स जे दौरान या हूअं बि हमेशह पीपल्स पार्टी खे या PMLN खे ही जेके ॿ सूबा बाक़ी आहिनि उन्हनि मंझि त डेफिनेटली हुननि जी जेका सरगर्मियूं आहिनि उहो लोकल क़यादत खां अलावा त ॾाढियूं नामुमकिन रहियूं आहिनि न। उहे त माना काफ़ी अरसे खां उन्हनि खे लिमिटेड कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि तव्हां छा था सम्झो त छा बिलावल भुट्टो जेतिरियूं सरगर्मियूं पंजाब में या सिंध में करे सघे थो उहो KPK में एतिरियूं करे सघे थो इहो त नामुमकिन आहे हुनजे लाइ। छो त जेका सूरत हाल असांजी अफ़गान बॉर्डर ते आहे उन कंडीशन में जेको अफ़गानिस्तान सां असांजा हिन वक़्तु ताईं तालुकात आहिनि उहे के एतिरा फ्रेंडली न आहिनि। ऐं हाणे तव्हां राना सलाउल्लाह वारी 2-3 ॾींहं अॻु में जेका तव्हां ॾिठी हुई स्टेटमेंट हुई त असां अटैक करे सघूं था पोइ उन खे वरी उन्हनि रिबटल बि ॾिनो पर इन वक़्तु ताईं कंडीशन एतिरी का सूरत हाल बहितर न आहे अफ़गानिस्तान सां। उन खां पोइ हिननि खे मुसलसल इहो बि ॾिठो थो वञे त TTP या पाकिस्तान में ख़ासि तौर ते KPK में जेके बि कार्रवायूं थियनि पियूं या बलूचिस्तान में या पंजाब में बि जेके कार्रवायूं थियनि पियूं उन्हनि जे पोयां न सिर्फ़ु TTP पर उन सां गॾोगॾु हिकिड़ा ॿिया एंटी पाकिस्तान एलिमेंट बि थी सघनि था जंहिंजो इशारो उन्हनि जो इंडिया ॾांहुं आहे जी। सो इन करे इहो फाइनेंसिंग वारो जेको फैक्टर आहे इहो उतां थो अचे। सही अच्छा ॿियो इंतहाई अहम मामिलो आहे समीर साहब उहो बि अव्हां खां सम्झणु चाहींदासीं जेको वरी असां सभिनी जे लाइ ज़ाहिर आहे कराची में MQM जो मुख़्तलिफ़ धड़नि खे जेको ॻॾाइण जूं कोशिशूं थियनि इहो अव्हां कीअं था ॾिसो त कामरान टेसूरे खे पंहिंजे लेखे हिकिड़ो को राति जो ख़्वाबु आयो उन्हनि जो प्रोग्राम हो जो हक़ीक़ी वारनि सां बि वञी मिलनि था PSP वारनि सां बि मिलनि था ऐं सभिनी खे गॾाइनि था या इन जे पुठियां अव्हां खे छा थो मनसूबो नज़र अचे? नसीर साहब ॾिसो हिते हिन शहर मंझि माना हिन वक़्तु ताईं गुज़िरियल 5-7 सालनि मंझि जेका वॾे में वॾी पार्टी मथे उभरी आहे उहा आहे PTI ऐं PTI हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट जे चवण में कान्हे ऐं उन जे लाइ हिन शहर में जेकॾहिं ऐं मिसाली ॻाल्हि आऊं माना मुंहिंजो पर्सनल एनालिसिस आहे हिन शहर में रहंदे त हिते जेकॾहिं फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन्स थियनि था लोकल गवर्नमेंट जा इलेक्शन थींदा रहंदा आहिनि अक्सर पर फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन थियनि था त हार्डली पीपल्स पार्टी ऐं MQM को डिस्ट्रिक्ट हासिल करे सघंदी छो त MQM PTI तमामु घणो लेवल ते जेको सो माना जेको उन्हनि जो वोट बैंक आहे उहो तमामु घणो मज़बूत आहे। उन वोट बैंक खे तोड़ण जे लाइ हिननि सभिनि जेके ग्रुप आहिनि उन्हनि खे ॻंढणु तमामु ज़रूरी आहे ऐं जेका MQM आहे ही हिकिड़ी कंफ्यूज़्ड पार्टी रही आहे हमेशह ऐं उनजो जेको कार्ड आहे उहो मुहाजिर कार्ड आहे ऐं शहरी हुकूमती आहे उन खां सवाइ त हू जी नथा सघनि उन्हनि जो सर्वाइवल ई मुश्किल आहे ऐं इंडिविजुअली तौर ते उहो चाहे बहादुराबाद ऑफिस हुजे या PSP जो डिफेंस वारो ऑफिस हुजे इन्हनि जी जेका लोकल गवर्नमेंट में जेके बाइपोल्स में जेका उन्हनि जी कारकर्दगी रही आहे उहा असां सभिनि जे साम्हूं आहे हू किथे बि खटी न सघिया आहिनि जंहिंजे करे हू पाण बि सम्झनि था त जेकॾहिं असांखे हिन शहर में
पंहिंजी सियासत खे क़ाइमु रखणो आहे त असां सभिनि खे हिकिड़ो आशीर्वाद खपे। हिन ॿिन्हिनि टिन्हिनि ग्रुप्स में जेके बि माण्हू आहिनि, अॼु इहो बि आहे त 9 जनवरी ते जेको एहतजाज MQM रखियो आहे उन में हक़ीक़ी वारा बि शामिल थींदा। आफ़ाक़ अहमद बि उनखे ख़ातिरी कराई आहे त आउं जेकॾहिं न बि आयुसि त मुंहिंजी पार्टी ज़रूरु तव्हांजा शामिल थींदी। ऐं उन हिकिड़ो इहो बि इंडिकेशन ॾिनो आहे त जेकॾहिं असां सभु ग्रुप हिकु न थियासीं तॾहिं बि कंहिं हिकु ख़ासि कॉज़ जे लाइ असां सभु मुनज़म हूंदासीं। सो ही सॼो जेको आहे इहो सॼो टसूरी साबरी जेका एक्सरसाइज़ आहे उहो हुनजी पंहिंजी कोन्हे, हू हुनखां कराई पई वञे। ऐं जेके सभु अची गॾु थिया आहिनि उन्हनि खे बि चयो वियो आहे त तव्हांखे गॾु थियणो आहे त ई तव्हां जिंदा रही सघो था। सो ही हुननि जो हुन टसूरी साहब जो मसइलो कोन्हे। टसूरी जेको गवर्नर हाउस खे 9-0 कयो वियो आहे इहो उन्हनि खे चवरायो वियो आहे त जीअं, छो त ॾिसो आउं तव्हांजी ॻाल्हि खे कटियां थो, छो त पीपुल्स पार्टी ऐं PTI त एस्टेब्लिशमेंट जे हथनि मां निकिरी चुकियूं आहिनि ऐं उन्हनि खे हमेशह कंट्रोल करणु नामुमकिन रहियो आहे उन्हनि जे लाइ। पर हिनखे MQM खे कंट्रोल करणु सफ़ा सवलो आहे। हिकु जॻह ते अची MQM जॾहिं हिननि जे कंट्रोल मां निकिती हुई त उनखे टोड़ियो वियो, वरी उन्हनि जे कंट्रोल में अची वई। जी हा, ॿीहर उनखे कंट्रोल। अच्छा, पोइ इन समूरे अमल में हू लंडन वारो जेको भाईजान आहे उनजो रोल कीअं था ॾिसो? छाकाणि त हीअं त जेके इलेक्शन थिया हू क्रेडिट खणंदा आहिनि कि मूं इलेक्शन जो बाइकाट कयो हो, उनजे करे इन्हनि खे माण्हुनि रद्द कयो ऐं उनजो फ़ाइदो PTI खे पियो। सो इन समूरे अमल में उन भाईजान खे किथे था ॾिसो अव्हां? ॾिसो उन भाईजान जो त हिकिड़ो रोल आहे न, उहो त हमेशह रहियो आहे। जेसि ताईं उनजो रोल हुयो MQM हिते राज कयो। न मतिलबु जेकॾहिं ही गॾजनि था ऐं हुनजो त स्टिल इहो आहे त हिननि सभिनी खे नाफ़रमान औलाद करार ॾेई चुको आहे न, त हू जेकॾहिं उहो ज़ाहिर आहे उनजी बाइकाट वारी पॉलिसी आहे त उहा असरअंदाज़ थींदी इन्हनि जे गॾजण खां पोइ बि या न? न ॾिसो इन्हनि जे हिते ॿ सवाल आहिनि। हिकु इहो आहे त जेकॾहिं हिननि सां गॾु एस्टेब्लिशमेंट हिन सां गॾु आहे त पोइ भाई जे रोल जी त को अहमियत ई कोन थी रहे। पर जेकॾहिं हक़ीक़ी माननि में जेकॾहिं इलेक्शन थियनि था त भाई जो डेफिनेटली आहे ऐं उहो वोट हमेशह, छो त भाई इलेक्शन्स में त कोन हूंदो, उहो वोट त किथे वेंदो न। जेकॾहिं 30% या 40% जेका असां वटि अक्सर रही आहे टर्न आउट रहियो आहे, उहो जॾहिं बि वेंदो उहे जेके बि पार्टियूं हूंदियूं पोइ इन्हनि जे अपोज़िट हुजे, उहो पीपुल्स पार्टी न हूंदी। उहो थी सघे थो PTI हुजे, थी सघे थो जमात इस्लामी हुजे, थी सघे थो JUI हुजे। उन्हनि ॾांहुं वोट वेंदो, डिवाइड थींदो। पर हिननि ॾांहुं वोट उन लेवल ते न वेंदो जेको MQM अॻे खणंदी रही आहे 2016 खां अॻु में। सही। ऐं अॼु बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खां पुछियो वियो MQM जे मुतालबनि जे हवाले सां, त हुन चयो जेके हुन जा मुतालबा हुआ उहे तस्लीम करे चुका आहियूं, हुननि जो को गैर आइनी मुतालबो क़बूल न कंदासीं। सो MQM जे मुतालबनि खे कीअं था ॾिसो जेके हींअर ताईं डिमांड कई थी वञे, धमकियूं बि ॾियनि था, इत्तेहादी हुकूमत खां धार बि थी सघूं था, ऐं ज़ाहिर आहिनि धमकियुनि जी त हिकिड़ी पुराणी तारीख़ आहे। उहो मूं तव्हांखे ॿुधायो, हीअ हमेशह इन ई ते सियासत कंदा आहिनि। कंफ्यूज़ पार्टी आहे। ॾिसो MQM पाकिस्तान जेका आहे उहो PDMA खां अलॻि थी नथी सघे ऐं उहो जेके खणी आया आहिनि हिनखे PDMA में आंदो अथनि उहो हिननि खे ॿाहिरि वञण ई कोन ॾींदा। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवामी सियासत जे लाइ इनखे सम्झा शोशा, इनखे सम्झा नारा हणंदा आहिनि। उन्हनि जो मुतालबो छा आहे? वोटर लिस्ट जो मुतालबो आहे ऐं उन्हनि जो मुतालबो छा आहे त कॉन्स्टिट्यूंसी ठाही वञे। तो गैर आइनी वारो जेको बिलावल साहब कयो, तव्हां ॾिसो हिननि 15 जनवरी ते हिते इलेक्शन 15 जनवरी ताईं इहो मुमकिन ई न आहे। सही। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो कार्ड खेॾणो आहे त जीअं सिंपथीज़ वठी सघजनि। ऐं हिननि जा कहिड़ा मुतालबा हेसि ताईं जेके न थिया आहिनि। मिसाल तौर ते गवर्नर बि हिननि जो, जेको एडमिनिस्ट्रेटर उहो बि हिननि जो, इवन सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेंबर बि हिननि जा। मुख़्तलिफ़ इदारनि में हिननि माण्हू बि रखाया आहिनि ऐं हिननि जा जेके बि आहिनि उहो मञिया था वञनि। पर प्रॉब्लम इहो आहे जेकॾहिं इहो हू सम्झनि था माना पंहिंजे वोटर्स वटि वञण जे लाइ हिन वटि कहिड़ो नारो हूंदो? कोई कोन्हे। इहो उहो ई नारो आहे त असांजा के बि मुतालबा न मञिया विया आहिनि, गवर्नमेंट सां टक्कर में ईंदा। हिते हिकिड़ी जेका मेंटेलिटी हलंदी आहे शहरी आबादियुनि में, उहो इहा हलंदी आहे त माना हुकूमत को जो है न वो जो है न उनखे दांत खटे करदी है। उन ई नारे ते हिननि जेके हलनि था पिया हिन वक़्त ताईं। सही। वरी महिरबानी अवांजी समीर मंदरो साहब, ऐं असांखे वक़्तु ॾिनो। सीनियर सहाफ़ी तर्ज़ निगार समीर मंदरो साहब असां लाइन ते हुआ, हुनजो मौक़िफ़ जो साम्हूं आहे। सो जेका समूरी सूरत हाल आहे MQM जा मुतालबा, पीपल्स पार्टी जो उन्हनि सां ॻाल्हियूं ऐं गॾोगॾु तहरीके तालिबान पाकिस्तान जो सरगर्म थियणु या उन हवाले सां जेके फ़ैसिला आहिनि उहे
ॿिनि ॾींहंनि ताईं बल्कि जेको इजलास जारी रहियो क़ौमी सलामती कमेटी जे हवाले सां, उन में बि अहम फ़ैसिला कया विया आहिनि। अॼु एपेक्स कमेटी सिंध जो बि इजलास थियो आहे, सो उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कईसीं। अॼु जो प्रोग्राम एतिरो ई, असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।